नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त ठहरी मीरवाह में ख़बर ॾींदा हलूं त ठहरी मीरवाह जे ॻोठ फेज़ में खॉसखेली बाअसरनि जो रस्ते ते कब्ज़ो करण खिलाफ ॻाठाणन जो एहतजाज। उन मौके ते ॻाठाणन मोहम्मद सुलेमान खॉसखेली, गुलाम सरवर खॉसखेली, अख्तर अली खॉसखेली, मोहम्मद हसन खॉसखेली, अल्लाह बख्श खॉसखेली, उर्स मोहम्मद खॉसखेली, उम्मीद अली खॉसखेली ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त बाअसर मोहम्मद मलूक जोगी, हयात जोगी, गुलाम मुस्तफ़ा जोगी, अलादा जोगी ऐं ॿिया ज़बरदस्ती रस्ते ते कब्ज़ो करे रहिया आहिनि। सरकारी ज़मीन आहे, कंहिंजी बि न आहे। कूड़ा कागज़ खणी चई रहिया आहिनि त असांजी आहे, सरकारी रस्तो आहे। असां अहिड़ी रिपोर्ट मीरवाह थाणे ते दाख़िल कराई आहे। हू बाअसर आहिनि, पुलिस का बि कार्रवाई न कई। असां अहिड़ी दरख़्वास्त असिस्टेंट कमिश्नर मीरवाह खे बि ॾिनी जे सर ज़मीन ते अची कमु बंदि करायो, पोइ बि ही बाअसर आहिनि असिस्टेंट कमिश्नर जे हुकुम खे लताड़े रस्ते ते कब्ज़ो करे रहिया आहिनि। असां आला हकाम खां पुरज़ोर मुतालबो करियूं था त कब्ज़ा माफ़िया खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे इंसाफ़ ॾिनो वञे ऐं तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।